जदीद दौर में मिट्टीअ जे थांव जो क़दुरु घटिजणु रुॻो हिकु रवायती तब्दीली न पर समाजी सक़ाफ़ती ऐं सिहत सां लाॻापियल वॾो मसइलो बणिजी चुको आहे। हिकु वक़्तु हो जॾहिं सिंध जे हर घर में ठिकर जा थांव आम इस्तेमाल में हुआ, पर हाणे उन्हनि जी जाइ प्लास्टिक वालारे वरिती आहे, जंहिंसां केतिरा ई नुक़सान बि साम्हूं अची रहिया आहिनि। मिटीअ जे थांव जी तारीख़ अहमियत सिंध जी तहज़ीब में मिटीअ जे थांवनि खे ख़ासि मुक़ाम हासिल रहियो आहे। मोहनजो दड़ो ऐं हड़प्पा जे खुटाइण मां बि अहिड़ा ठिकर जा थांव मिलिया आहिनि जेके हज़ारे साल पुराणी तहज़ीब जी शाहिदी ॾियनि था। उहे थांव न रुॻो रोज़मर्रा जे इस्तेमाल लाइ हुआ, पर सक़ाफ़ती सुञाणप जो हिसो पिणु हुआ। माहिरनि मूजिबि मिटीअ जा थांव सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। उन्हनि में पाणी थधो ऐं साफ़ रहे थो, छो त मिटीअ में कुदरती तौरु हवा जी लंघ जी सलाहियत हूंदी आहे जेका पाणीअ खे थधो रखे थी। खाधे में मिटीअ जे थांव में वधीक लज़ीज़ महफ़ूज़ रहे थो। ठिकर जा थांव माहौल दोस्त बि आहिनि, छो त उहे कुदरती तौर ते गुल सड़ी ॿूटीअ में शामिल थी वञनि था, जॾहिं त प्लास्टिक सदियुनि ताईं ख़तम नथी थिए ऐं माहौलियाती आलूदगीअ जो सबबु बणिजे थी। प्लास्टिक जे थांवनि जे वधंदड़ इस्तेमाल सबबु माहौलियाती आलूदगीअ में इज़ाफ़ो थियो आहे। प्लास्टिक मां ज़हरीला केमिकल ख़ारिज थी सघनि था जेके इंसानी सिहत लाइ नुक़सानकार साबित थियनि था। ठिकर जा थांव ठाहींदड़ कारीगर जेके ॻोठाणनि इलाइक़नि में पंहिंजे हुनर वसीले रोज़गार कमाईंदा हुआ, अॼु मुआशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। प्लास्टिक जे सस्ते ऐं आसान दस्ताबी सबबु संदन हुनर पोइते रहिजी वियो आहे, जंहिंसां रवायती सनत ज़वाल जो शिकार थी रही आहे। सक़ाफ़ती माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं मिटीअ जे थांव जी सनत खे हथी न ॾिनी वई त सिंध जो हिकु अहम सक़ाफ़ती विरसो ख़तम थी सघे थो। हूअं हुकूमत ऐं समाजी इदारनि खां मुतालबो कनि था त कारीगरनि लाइ तरबियत, माली सहायता ऐं मार्केट ताईं रसाईअ जा मौक़ा फ़राहम कया वञनि। जदीद दौर जे सहूलियत बावजूदि मिटीअ जे थांवनि जा फ़ाइदा नज़रअंदाज़ नथा करे सघिजनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त अवाम में आगाही पैदा कई वञे त जीअं सिहत, माहौल ऐं सक़ाफ़त जी हिफ़ाज़त लाइ ॿिए ठिकर जे थांव ॾांहुं रुझान वधी सघे। माज़ीअ में कुंभार पारां ठाहियल थांवनि जो कारोबार आत वसीले यानी कणिक, चांवरनि या ॿियनि खाधे पीते जे शयुनि एवज़ थींदो हो। कुंभार पंहिंजे आतीअ खे साल जा सभु थांव ॾींदो हो। कुंभार जंहिंजे मटनि, दिलनि खां वठी रध पचा लाइ टांगी, कुनी ऐं खाधे खाइण लाइ थाल शामिल हूंदो हो। कुंभार कम जे अहिड़ी वॾी अहमियत हूंदी हुई जो खेसि उस्ताद सॾियो वेंदो हो। अमीर तोड़े ग़रीब शादियुनि या तौर जी तारीख़ में कुंभ खां पुछी रखंदा हुआ त जीअं मुक़ररु तारीख़ ते थांव पची सघनि। भत जे मौक़नि ते पाणी पीअण लाइ मट, प्लेटनि जी जाइ ते पाटोड़ा ऐं ॿिया घुर्बल थांव ॾींदो हो। कुंभार सभ खां पहिरियों चिकी मिटीअ जी तलाश कंदा आहिनि, जेके मिटीअ खे छाणे पोइ उनखे पिसाए रखंदा आहिनि ऐं कुझु टाइम खां पोइ अटे जीअं ॻोहे पोइ चिकी मिटीअ खे ढकियो वेंदो आहे त जीअं चिकी मिटीअ खे हवा न लॻे। चिकी मिटी नरम थियण खां पोइ चक ते चाढ़े मट, दिला, दांगियूं, कुनियूं, पाट, आख़िर कूंडी ऐं ॿिया मिटीअ जा केतिरा ई थांव ठाहिया वञनि था।